बारियूं सिंध धरतीअ खे संवारियूं। घर घर ही पैगाम रसायूं, घर घर ही पैगाम रसायूं, सिंध अमड़ जो नाम उजारियूं। अचो इल्म जी लाट बारियूं, अचो इल्म जी लाट बारियूं, सिंध धरतीअ खे संवारियूं। घर घर ही पैगाम रसायूं, घर घर ही पैगाम रसायूं, सिंध अमड़ जो नाम उजारियूं। सरदार शाह जो आज़्म आहे, वक्त जी घुर्ज इल्म आहे। सरदार शाह जो आज़्म आहे, वक्त जी घुर्ज इल्म आहे। सिंध खे तालीम याफ़्ता, सिंध खे तालीम याफ़्ता, वक्त सां गॾु गॾु ठाहियूं ठाहियूं ठाहियूं। अचो इल्म जी लाट बारियूं, अचो इल्म जी लाट बारियूं, सिंध धरतीअ खे संवारियूं। घर घर ही पैगाम रसायूं, घर घर ही पैगाम रसायूं, सिंध अमड़ जो नाम उजारियूं। अचो इल्म जी लाट बारियूं। पंहिंजे बचन लाइ कुझु त सोचो, ॿारनि खे की न ॼाण करो क्यों। पंहिंजे बचन लाइ कुझु त सोचो, ॿारनि खे की न ॼाण करो क्यों। पंहिंजे अॼु लाइ बचड़नि जो, पंहिंजे अॼु लाइ बचड़नि जो, मुस्तक़बिल छो खारियूं खारियूं खारियूं। अचो इल्म जी लाट बारियूं, अचो इल्म जी लाट बारियूं, सिंध धरतीअ खे संवारियूं। घर घर ही पैगाम रसायूं, घर घर ही पैगाम रसायूं, सिंध अमड़ जो नाम उजारियूं। अचो इल्म जी लाट बारियूं। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो ही बारो दौर आहे। फन जी दुनिया में रहणो आ, करणो इन ते गौर आहे। काबिल सब उस्ताद निराला, काबिल सब उस्ताद निराला, स्कूल में ॿार पढ़ायूं पढ़ायूं पढ़ायूं। अचो इल्म जी लाट बारियूं, अचो इल्म जी लाट बारियूं, सिंध धरतीअ खे संवारियूं। घर घर ही पैगाम रसायूं, घर घर ही पैगाम रसायूं, सिंध अमड़ जो नाम उजारियूं। अचो इल्म जी लाट बारियूं।